बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुन लिमा मअकुम लतुअमिनुन्न बिही व लतंसुरुन्नहु क़ाल अक़ररतुम व अख़ज़्तुम अला ज़ालिकुम इस्री क़ालू अक़ररना क़ाल फ़शहदू व अना मअकुम मिनश्शाहिदीन। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी व अंतुम आखिरुल उमम फला उम्मत बअदकुम व हाज़िही मस्जिदी आखिर मसाजिदिल अंबिया फला मस्जिद बअदहा व हाज़िही किताबुल्लाह आखिरुल कुतुब फला किताब बअदहा औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहबाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैति अजमाइन अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मुझे अजीम साथियों, खत्मे नबूवत जा सिपाहियों, जमीयत उलमा इस्लाम जा कारकुनों, जी अजु तव्हां हिते खत्मे नबूवत जी कॉन्फ्रेंस उठाई आहे। अल्लाह ताला आलम अरवाह में भी ईअं ई खत्मे नबूवत जो एक इजलास है, एक कॉन्फ्रेंस, एक जलसो भी अल्लाह ताला को ठायो है। जंहिं खत्मे नबूवत जे कॉन्फ्रेंस में अल्लाह ताला पाण तकरीर फरमायो ऐं उते समूरन अंबियान खां आलम अरवाह में अल्लाह पाक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खत्मे नबूवत जो इकरार वरतो थन ऐं उनजे पुठियां हलण ऐं उनजी ताबेदारी करण ऐं उनजी इताअत करण जो वाइदो इकरार मीसाक अहद अल्लाह ताला वठी छॾी। अल्लाह ताला उन हिन आयत जे अंदर उन कॉन्फ्रेंस के तो बयान करे जेका कॉन्फ्रेंस आलम अरवाह में अल्लाह ताला को ठायो ऐं अंबिया जे अरवाहन के गद कई मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खत्मे नबूवत जो ऐलान फरमायो। त मुंहिंजा अज़ीज साथियों, अल्लाह ताला अंबिया के तकरीर करदे फरमायो तो वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन, समूरन नबियन का मां अल्लाह ताला वॾो मीसाक वरतो, इकरार वरतो त लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा, दुनिया में जॾहिं मां तव्हांखे मोकिलींदुसि किताब व हिकमत मां तव्हांखे ॾींदुसि। सुम्मा जाअकुम रसूल मुसद्दिक़न लिमा मअकुम, पोइ कहिड़े बि रसूल जे ज़माने में, कहिड़े बि नबी जे ज़माने में मोहम्मद मुस्तफ़ा के जॾहिं मां मोकिलींदुसि त लतुअमिनुन्न बिही व लतंसुरुन्नहु, उन ज़माने में उहो पैगंबर पंहिंजे नबूवत के छॾे करे नबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी कंदो, उन जो उम्मती पाण खे सॾाईंदो, उन जे मथां ईमान आणींदो, उन जी नुसरत कंदो। अल्लाह ताला इहो ऐलान फरमायो उते आलम अरवाह जे कॉन्फ्रेंस में। पोइ फरमाई त क़ाल अक़ररतुम, छा तव्हां मुंहिंजी इन ॻाल्हि जे मथां इक़रार कयो था? व अख़ज़्तुम इसरी अला ज़ालिकुम इसरी, तव्हां इन ॻाल्हि जे मथां मुंहिंजे अहद मीसाक खे पकड़ियो था? मां जेका ज़िम्मेदारी तव्हां जे मथां लॻायां थो त मोहम्मद मुस्तफ़ा ते ईमान आणींदो, उन जी नुसरत कंदो, पंहिंजे नबूवत जे किरदार खे छॾे ॾींदो, उन जा सिपाही थींदो, तव्हां इन मुंहिंजे वाइदे के, मुंहिंजे इकरार के पकड़ियो था? मां जेका ज़िम्मेदारी तव्हां खे सौंपिया थो। क़ालू अक़ररना, समूरन अंबियान जी रूहन चयो त असां सभु जो सभु से इकरार था कयूं त जंहिं जे बि ज़माने में मोहम्मद मुस्तफ़ा के मोकिलींदे उहो पैगंबर उन जे कढ लॻी पवंदो, उन जे मथां ईमान आणींदो, उन जी नुसरत कंदो। क़ाल फ़शहदू, अल्लाह ताला फरमायो त हाणे तव्हां सभु जो सभु अंबिया हिक ॿिए जे कौल जे मथां, हिक ॿिए जे इकरार जे मथां शाहिद थियो, मां बि तव्हां समूर जे मथां शाहिद आहियां। त मुंहिंजा अज़ीज़ साथियों, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खत्मे नबूवत जो ऐलान त अल्लाह ताला इब्तिदान आलम अरवाह में कयो, अंबिया जे रूबरू उतरे के अंबियान का अहद मीसाक ॿुधाई त तव्हांखे मोहम्मद मुस्तफ़ा जो उम्मती थी करे रहणो पवंदो, तव्हां उनजी नुसरत कंदो, तव्हां उनजी मदद कंदो, तव्हां पंहिंजे नबूवत जे सिलसिले खे जॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा ईंदो तव्हां पंहिंजे नबूवत खे छॾे ॾींदो, तव्हां उनजे कढ उनजा सिपाही थी करे रहंदो। हे अल्लाह ताला आलम अरवाह में इहो ऐलान करायो ऐं उते इकरार वरिती समूरन नबियन खां। वरी जॾहिं दुनिया जो वक़्तु आयो, आदम अलैहिस्सलाम जॾहिं हिन दुनिया में अचण वारो हुयो त
उन वक्त ते भी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त आलमी दुनिया में भी अल्लाह ताला मुझे खत्म नबूवत जो ऐलान करायो आहे। पैगंबर से ये पाण था फरमाइन, पाण फरमायो त इन्नी इंदल्लाहि मक्तूबुन खातमुन नबिय्यीन व इन्ना आदम लमुजदिलुन फी दीनतिकुम। हजरत आदम अलैहिस्सलाम अञा पंहिंजे गप गारे में पियो सच्चा उनखे ॻोहियो पियो वञे, ॻोठो पियो वञे आदम अलैहिस्सलाम खे संदसि गप गारे जे अंदरि। उन वक़्त में पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि त अञा आदम खे जिस्मानी वजूद भी कोन मिलियो हो, अञा गारे जी शक्ल में हो, मिट्टी जे शक्ल में हो। अल्लाह ताला मूंखे खातमुन नबिय्यीन करे लिखी छॾियो। हे दुनिया के अंदर अल्लाह ताला आदम जे अचण खां अॻु में आदम अञा मिट्टीअ में पियो आहे, पाणी में पियो आहे, गप गारे में पियो आहे। अल्लाह ताला पैगंबर साईं जे खातमुन नबिय्यीन जो ऐलान थो कराए। हे दुनिया के अंदर भी अचल साईं पैगंबर से खातमुन नबिय्यीन जो ऐलान थियो। उन खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया था जॾहिं अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खे वजूद जी दौलत ॾिनी, आदम खे पंहिंजे पाक बेमिसाल हथनि सां वजूद जी दौलत ॾिनी, उन जे बोते खे तयार करे ऐं उन खे जॾहिं तयार की त पैगंबर से फरमायो त बैन कतफ़ आदम मक्तूबुन मुहम्मद रसूलुल्लाह व खातमुन नबिय्यीन। अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम जे ॿिन्ही कुलनि जे विच ते हिन फणीअ जे विच ते कुल्हे जे मथां अल्लाह ताला इहो जुमिलो लिखी छॾियो या पट्टी लिखी छॾी या इबारत लिखी छॾी त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूल मुंहिंजो रसूल आहे ऐं खातमुन नबीन आहे। मोहम्मद रसूलुल्लाह व खातमुन नबिय्यीन। आदम अलैहिस्सलाम जे पुठीअ ते पैगंबर जे ख़त्म नबूवत जी मोहर लॻाई वई। वरी इन खां अॻिते जॾहिं आदम अलैहिस्सलाम हिन दुनिया में अची करे पहुचे थो, जन्नत खां निकिरी करे हिन दुनिया में हिंदुस्तान में जॾहिं अल्लाह ताला उनखे मलाइकनि जे परनि ते लाहे थो त हदीस पाक में थो चए त जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम लम्मा नज़र आदम बिल हिंद वस्तौहश हिंदुस्तान में जॾहिं लथो त वहशत उन जी तबियत में अची वई, हैरानी परेशानी चइनी तरफ़ ॾे निहारे ॾिसे त मूं अकेले आदम खां सवाइ ॿियो कोई मां अकेलो माण्हू आहियां हिन सॼे मैदान में। त जॾहिं वहशत जी तबियत में अची वई त जिब्राइल अलैहिस्सलाम लही आयो। रिवायत में थो चए पैगंबर से था फरमाए त जिब्राइल लही आयो। जिब्राइल लही करे आदम अलैहिस्सलाम जे भरसां बांग थो शुरू करे, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। वरी थो अॻिते चवे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह। आदम अलैहिस्सलाम बांग ॿुधे थो। वरी जॾहिं हिन जुमिले ते आयो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह त आदम अलैहिस्सलाम पुछा थो करे हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम खां इहो मुहम्मद रसूला केरु आहे? ऐं जिब्राइल इहो मुहम्मद रसूला केरु आहे जंहिंजे रिसालत जो तूं ऐलान थो करे? इहो मुहम्मद रसूला केरु आहे? क़ाल आदम मम मुहम्मद, इहो मुहम्मद केरु आहे? जिब्राइल फरमायो हुवा आखिरु वलदिका मिनल अंबिया, समूर नबियनि जे सिलसिले में तुंहिंजे औलाद मां आखिरी नबी हो। त जॾहिं आदम अलैहिस्सलाम धरती ते थो लहे त उते बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूवत जो ऐलान थो थिए। आदम जे पुठीअ ते ख़त्म नबूवत जी मोहर थी लॻे। आदम अलैहिस्सलाम मिट्टी पाणी में त पैगंबर जे ख़त्म नबूवत जो ऐलान थो थिए। अल्लाह ताला आलम अरवाह में मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूवत जो ऐलान थो कराए। वरी जॾहिं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि त आलम बरज़ख जो जॾहिं जहान अचे थो, हिते तव्हां हाणे ज़िंदा आहियो, हे आलम दुनिया आहे। वरी जॾहिं वफ़ात कंदव न त आलम बरज़ख यानी कि क़ब्र जे जहान खे थो चइजे आलम बरज़ख। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि त क़ब्र जे अंदरि हे टे सुवाल थींदा, मर रब्बुका मा दीनुका मन नबीयुका, तुंहिंजो रब केरु आहे, तुंहिंजो दीन छा आहे, तुंहिंजो प्रोग्राम छा आहे, तुंहिंजो पैगंबर केरु आहे, तुंहिंजो नबी केरु आहे। त पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि कंज़ुल माल जी रिवायत आहे, उते पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि त जॾहिं उते माण्हू जवाब ॾींदो न त हीअं चवंदो रब्बी अल्लाह वहदहु ला शरीक लह, मुंहिंजो रब अल्लाह वहदहु ला शरीक लह। ऐं वरी चवंदो त दीन अल इस्लाम, मुंहिंजो दीन इस्लाम आहे। ऐं चवंदो त मोहम्मद नबी, अॻिते ॿुधजांइ मोहम्मद नबी व खातम नबी, पैगंबर नबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगंबर आहे, मुंहिंजो नबी आहे। उते क़ब्र में बरज़ख जे जहान में हर मोमिन पैगंबर जे ख़त्म नबूवत जो ऐलान थो करे। त
ते पैगंबर से जे आलम बरज़ख में भी खत्म वो जो ऐलान है, दुनिया में भी ऐलान है, आलम अरवाह में भी ऐलान है। हजरत आदम अलैहिस्सलाम जे पैदा थियल खां अग में अन्या मिट्टी पानी जे जहान में हुयो तो उते पैगंबर से जे खत्म वो जो ऐलान है। वरी जॾहिं क़यामत थींदी, मैदान महशर थींदो, उते मैदान महशर ते माण्हू अचे करे परेशान थींदा। 50,000 साल जो ॾींहुं थींदो, नेज़े बराबर अची करे सिज पीअंदो, माण्हू पंहिंजे पघर में पिया ॿुॾंदा। अचे सॼी जमात जी शक्ल में अंबिया जे तरफ़ वींदा। आदम अलैहिस्सलाम ने वींदा त तूं असांजो अबू आहीं, अबुल बशर आहीं, असांजी सिफारिश कर त अल्लाह ताला हिसाब किताब शुरू करे असांखे हिन मुसीबत खां आज़ाद करे। हज़रत आदम अलैहिस्सलाम चवंदो त नूह ॾे वञो, नूह अलैहिस्सलाम चवंदो त इब्राहिम ॾे वञो, इब्राहिम अलैहिस्सलाम चवंदो त मूसा ॾे वञो, मूसा अलैहिस्सलाम चवंदो त ईसा अलैहिस्सलाम ॾे वञो। ईसा अलैहिस्सलाम छा चवंदो? ईसा अलैहिस्सलाम वटि जॾहिं ईंदा त ईसा अलैहिस्सलाम चवंदो त भई मूंखां बि इहा ॻाल्हि गौरी आहे। हज़रत तव्हां इज़हबू इला मुहम्मदिन, मुहम्मद मुस्तफ़ा जे तरफ़ वञो। हाणे मुंहिंजो मक़सदु आहे त उते मैदान महशर ते पैगंबर साईं जे ख़त्म नबुवत जो ऐलान थींदो। इज़हबू इला मुहम्मद फयातून मुहम्मद फयक़ूलून, माण्हू चवंदा पैगंबर साईं खे या मुहम्मद इन्नका रसूलुल्लाह व खातमुल अंबिया, ऐं मोहम्मद तू अल्लाह जो रसूल आहीं ऐं समूर नबियनि जी तू पूॼाणी आहीं, असांजे हक़ में सिफारिश कर। पैगंबर साईं शफ़ाअत कुबरा कंदा, सजदो कंदा त पैगंबर साईं जे ख़त्म नबुवत जो ऐलान मैदान महशर में भी थींदो। जीअं पैगंबर साईं जे ख़त्म नबुवत जो ऐलान क़ब्र वारे जहान में, बरज़ख वारे जहान में थो थिए। अञा इन खां अॻिते जॾहिं हजतुल वदा जो मौक़ो हुयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ज़िंदगी में आख़िरी हज जेको फरमायो, उन हजतुल वदा वारे मौक़े ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको पैगाम ॾिनो उम्मत खे ऐं तमामु हिकिड़ो जामियो मंशूर पूरे उम्मत खे जेको सो निज़ाम हयात वारो सम्झायो, उन में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबी उमामा में खरी बात आहे पैगंबर से जन हजतुल वदा वारे खुतबे जे अंदर हीअं फरमायो, या अय्युहन्नास इन्नहु ला नबिय बादी वला उम्मत बादकुम। ऐ इंसानो, ऐ मुंहिंजा उम्मतियो, यादि रखो तो मूंखां बाद में ॿियो कोई नबी कोन्हे, मूंखां बाद में कोई नओं नबी न ईंदो, कोई नओं रसूल न ईंदो, तव्हां खां बाद में ॿी का नई उम्मत न ईंदी। जीअं हदीस मूं पढ़ी पैगंबर से फरमायो त मां आख़िरी नबी आहियां, मूंखां बाद में कोई पैगंबर न ईंदो, तव्हां आख़िरी उम्मत आहियो, तव्हां खां बाद में ॿी उम्मत न ईंदी। ही मस्जिद जेका नबी आहे, जेके मां मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे हथनि सां थो बनाया, इहा हिकिड़ी उहा मस्जिद आहे जेका समूर नबियनि जे हथनि सां ठहियल में ठहण जो लिहाज़ खां आख़िरी मस्जिद। हिन खां पोइ तव्हां सालिह माण्हू, मुंहिंजा उम्मती मर्द औरतूं बुज़ुर्ग आलिम जाहिर मस्जिद ठाहींदव, मगर क़यामत ताईं अहिड़ी वरी ॿी का मस्जिद न ठहंदी जंहिंखे को पैगंबर पंहिंजे हथनि सां ठाहे। बसि पैगंबरनि जे हथनि जी ठहियल ही आख़िरी मस्जिद आहे जेके मां मोहम्मद मुस्तफ़ा पे थो ठाहियां। ऐं पाण फरमायूं त ही किताब, ही क़ुरान करीम आख़िरी किताब अथव जेको आसमान खां नाज़िल थी चुको आहे। हिन खां वधीक बाद में वरी आसमान खां ॿियो किताब नाज़िल न थींदो। हे आख़िरी किताब, ता आख़िरी उम्मत, मां आख़िरी नबी, मस्जिद नबी नबी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथनि जी ठहियल आहे, आख़िरी नबी माया मुंहिंजे हथनि जी ठहियल आहे। हाणे हिन खां बाद में ॿी का अहिड़ी मस्जिद न ठहंदी दुनिया जे तख़्ते ते जंहिंखे को पैगंबर पंहिंजे हथनि सां बनाए। त मुंहिंजा अज़ीज़ साथियो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबुवत जा ऐलान त अल्लाह ताला चपे चपे पूरी कायनात में करे छॾिया। जन्नत में ऐलान, आलम अरवाह में ऐलान, आलम दुनिया में ऐलान, आलम बरज़ख में ऐलान, आलम हशर में ऐलान। हाँ, हजतुल वदा जे मौके ते पैगंबर से ऐलान कयो आहे। क़ुरान करीम के अंदर कम से कम 99 आयतूं आहिनि जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबुवत जे लाइ दलील आहिनि, पर मां चवंदो हां त उहे सरीह आयतूं आहिनि, पर सारे जो सारो क़ुरान पैगंबर जे ख़त्म नबुवत जो दलील आहे। अल्लाह ताला हिन क़ुरान करीम जी हिफ़ाज़त छो फरमायो आहे? ही क़ुरान पैगंबर जे नबुवत जो दलील आहे, पैगंबर जो मौजूज़ो आहे, माना पैगंबर जे नबुवत जो दलील आहे। अल्लाह ताला हिन खे क़यामत ताईं महफूज़ रखियो आहे त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबुवत ऐं कि उन जे नबुवत जे मथां जेको दलील शइ आहे उहा दलील ज़िंदा रहे। जेसि ताईं दलील क़ाइमु आहे, दावा बि मौजूदु आहे। दलील ख़तम थींदी त दावा बि ख़तम थींदो। हाणे हिन वक़्त में जेके बि गुज़रियल अंबिया आहिनि, उन्हनि नबियनि में कंहिं बि नबीअ जो को बि मौजूज़ो कोन्हे।
ईसा अलैहिस्सलाम जे कने मुए के ठोकर लगाइंदो वो जिंदा थींदो त यो मौजो हाणे आहे कोन। मूसा अलैहिस्सलाम जा मौजज़ा जो नांग खे लठ नांग थी पवे, हथ जो पासो अछो थी पवे सी जगह ज्यादा, उहे मौजज़ा कातिल ये सब फेली मौजज़ा हुया, किरदारी मौजज़ा हुया, अमली मौजज़ा हुया। अल्लाह ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त लखे मौजज़ा ॾिना। मां चवंदो त पैगंबर संजय जी वार वार मुबारक मौजज़ो हुयो, पैगंबर जो वार वार मुबारक मौजज़ो हुयो, एड़ो वार क़यामत ताईं वरी पैदा न थींदो। हिकु हिकु पघर जो कतरो मौजज़ो हुयो, एड़ो पघर जो कतरो क़यामत ताईं पैदा न थींदो। पैगंबर जी विख विख मौजज़ो हुयो, पैगंबर जे जिस्म जो ज़रो ज़रो मौजज़ो हुयो। पर पैगंबर सजन खे अल्लाह ताला ही जेको मौजज़ो ॾिनो आहे क़ुरान करीम हे दलील आहे। क़ुरान पंहिंजे 6666 आयतुनि समेत, क़ुरान अखर अखर समेत, ज़बर ज़ेर समेत, पेश मदशत समेत पैगंबर के खत्म नबूवत जो दलील आहे। जेस ताईं अल्लाह ताला क़यामत ताईं इन पैगंबर साईं जे जियां नबूवत के जारी ऐं सारी रखियो आहे उन जे दलील खे यानी कि क़ुरान करीम जी हिफ़ाज़त के अल्लाह ताला जारी ऐं सारी रखंदो। किरोड़े इंसान हिन क़ुरान करीम जा हाफ़िज़ आलिम कारी ऐं सभु मुजविद आहिनि जेके हिन खे पिया था पढ़नि, के नाज़रा था पढ़नि, के यादि था पढ़नि, के कीअं था पढ़नि, के कीअं था पढ़नि। हे सारी जो सारी ख़िदमत छा जे सिलसिले में आहे, ख़त्म नबूवत जे सिलसिले में अथव। त पैगंबर जी खत्म नबूवत जो है दलील आहे त करे दलील जिंदा रहे, कायनात जो रूह आहे पैगंबर जी खत्म नबूवत जो दलील आहे। त मुंहिंजा अज़ीज़ साथियो खत्म नबूवत जे मथां त हज़ारे दलील आहिनि। पैगंबर से हदीस पाक के अंदर घट में घट 200 हदीसुन का ज्यादा मुतवातिर मानी के लिहाज का, मतालिब के लिहाज का, फिर जुमला बयान के लिहाज का गोया कि 200 का ज्यादा मुतवातिर हदीसुन जेके दलालत कन थी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खातमुन नबीना। ऐं पाण करीमन जेके 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 माण्हू नबूवत जी दावा कंदा उन जे बारे में पेशिन को भी ॾेई फरमायो त सयाती मिन बादी सलासून कज़ाबून दज्जालून कुल्लुम यदई नबूवत। पैगंबर सुन के 30 कज़ाब चयो आहे, दज्जाल चयो आहे, 30 कज़ाब दज्जाल वॾा ईंदा, नंढा तरा केतिरा वॾा ईंदा जेके नबूवत जी दावा कंदा। अला अनहुला नबी आबादी खबरदार मां नबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में क़यामत ताईं वरी नओ नबी न ईंदो। ये कज़ाब दज्जाल नबूवत जी दावा कंदा। मुस्लिम में कज़ाब दज्जाल दावा कई। मुस्लिम सां यमाम जे इलाके में साहब जी ऐं ताबईन जी लड़ाई थी हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे ज़माने में। पैगंबर साईं जन मदीने मुनव्वर जे 10 सालन वारी जिंदगी में मुशरिकन सां काफरन सां जेके भी लड़ाइयूं लड़िया उन्हनि समूरन लड़ाइनि में सहाबा शहीद थिया 259। याद करे छॾियो पैगंबर संगे इन 10 साल मदीने मुनव्वर जे में जेके जंगियूं जिहाद थिया पैगंबर जे जमात मां सहाबा किराम मां 259 माण्हू शहीद थिया बस। पर हिकड़ी जंग जेका यमामा जी लगी अबू बकर सिद्दीक़ जे खिलाफत जे ज़माने में मुसैलिम कज़्ज़ाब सां उन हिक जंग जे अंदर सहाबा ताबईन मां 1200 मुसलमान सहाबा ताबईन शहीद थिया, 1200 माण्हू शहीद थिया हिक लड़ाई जे। ऐं साहबा जो पहिरियों इजमा इन ॻाल्हि जे मथां थियो। पहिरियों इजमा साहबा जो इजमा हुज्जत आहे, दलील आहे। जेको साहबा जे इजमा खे नथो मञे उहो काफ़िर आहे। जेकॾहिं साहबा जे इजमा जो इनकार कंदो त अबू बकर सिद्दीक़ जे खिलाफ़त जो इनकार थी पवंदो। त साहबा जो इजमा जेको थियो आहे पहिरियों इजमा थियो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में क़यामत ताईं वरी सॼा नबूवत जो दरवाज़ो बंद आहे। पैगंबर से ख़ातमुन नबीन आहिनि। जेको बि माण्हू नबूवत जी दावा कंदो उहो कज़्ज़ाब दज्जाल आहे ऐं उहो सॼो क़त्ल जे लाइक़ आहे। ऐं पैगंबर से फरमायो मन बदल दीन फ़क़्तुलू, जेको पंहिंजे दीन खे बदिलाए थो, दीन खे छॾे थो वञे उनखे क़त्ल करे छॾियो। उन सां मुनाज़िरे करण जी कहिड़ी ज़रूरत आहे। मां चवंदो आहियां त जेकॾहिं ग़ुलाम अहमद कादियानी जे ज़माने में उते कादियान जे इलाइक़े में साईं बेर शरीफ वारा हुजनि न ख़ुदा जो कसम हो दावा करिया त ॿिए ॾींहं ते साईं उनखे क़त्ल कराए छॾिया। छाजा मुनाज़रा आहिनि, छाजा जलसा आहिनि। हिकिड़ो माण्हू नबूवत जी दावा करे ऐं तूं वेठो हिन सां जलसा कोठाए, वरी मुनाज़रा कोठाए, वरी किताब कढो, वरी जुलूस निकिरनि वरी न साईं हिकिड़े भेरे फरमायो मुफ्ती साहब के मुफ्ती सरहद के अंदर यानी खैबर पख्तूनख्वा के अंदर जेके भी कादियानी आहिनि उन जे क़त्ल करण जी जिम्मेदारी तूं पंहिंजे कुल्हे ते खण। ऐं बखीर वारो बुजुर्ग जेको उन ज़माने में जमीयतुल उलमा इस्लाम जो सदर हो इहो पंजाब जे कादियानी जे क़त्ल करण जो जिम्मेदारी खणे। मां सिंध ऐं बलूचिस्तान जे कादियानी जे क़त्ल करण जी जिम्मेदारी थो खणां। त
त कादियानी वाजिबुल क़त्ल आहे। कादियानी पाकिस्तान जो दुश्मन आहे। अजीब मसइलो आहे, अंग्रेज़ी दाननि खे का ॻाल्हि सम्झ में नथी अचे। कई वकील, कई जज इन्हनि कादियानी जे पासे खां थी करे ऐं उन्हनि जे हक़ में ॻाल्हाईंदा आहिनि। हालांकि थोड़ी गौर सां तव्हां इहा ॻाल्हि सम्झो त कादियानी तव्हांजे 74 वारे आइन जा मुनकिर आहिनि। 74 वारे आइन में लिखियलु आहे त कादियानी गैर मुस्लिम आहिनि, अक़लियत में आहिनि, पाण खे गैर मुस्लिम जो पासो चवंदा आहिनि। मगर हू उन फ़ैसिले खे, तव्हांजे क़ौमी असेंबली जे फ़ैसिले खे, उलमा जे फ़ैसिले खे, असेंबली जे फ़ैसिले खे, भुट्टे साहब जे फ़ैसिले खे, पाकिस्तान जे फ़ैसिले खे ठुकराए छॾियो। हाणे जॾहिं हू तव्हांजे दस्तूर जे मंशूर जे फ़ैसिले खे उन्हनि ठुकराए छॾियो आहे त पाकिस्तान में जेके भी शयूं ये दस्तूर सां क़ाइम आहिनि। जेकॾहिं सुप्रीम कोर्ट कोर्ट आहे त दस्तूर जे बुनियाद ते, शीशन कोर्ट कोर्ट आहे, हाई कोर्ट कोर्ट आहे त दस्तूर जे बुनियाद ते। दस्तूर थो चवे इन्हनि खे त इहे कोर्टूं आहिनि। दस्तूर थो चवे त हे कोर्ट जो जज आहे, हे सॼा हाई कोर्ट जो जज आहे, हे सुप्रीम कोर्ट जो जज आहे, हे शीशन कोर्ट जो जज आहे। त इन्हनि खे जज जे करे करार थो ॾे त मंशूर थो करार ॾे। इन्हनि खे सॼा जेके आहिनि इन्हनि खे जेकॾहिं करार थो ॾे त मंशूर थो उन्हनि खे चवे त बाबा हे कोर्टूं आहिनि ऐं हे कोर्ट जा जज आहिनि। हाणे जेको माण्हू तव्हांजे मंशूर खे नथो मञे ऐं उनखे ठुकराए थो पंहिंजे जूते जे नोक सां त उन गोया कि तव्हांजे कोर्टुनि खे बि न मञो, तव्हांजे जजनि खे बि न मञे त पोइ इहे जज, इहे वकील बेवकूफ़ इन्हनि कादियानी जो पासो वठी करे उन्हनि जे तरफ़ खां नरम लहजो छो था इस्तेमालु कनि। हो तुंहिंजे वकालत खे नथो मञे, हो तुंहिंजे जजगिरी खे नथो मञे, हो तुंहिंजे सुप्रीम कोर्ट खे नथो मञे, छो त हो तुंहिंजे मंशूर खे, पाकिस्तान जे मंशूर खे नथो मञे। पाकिस्तान जे मंशूर खे नथो मञे त माना पाकिस्तान खे ई नथो मञे। ऐं तूं उन जे पासे ॾांहुं ऐं नरम रवैयो इख़्तियार करे ऐं उन जे लाइ तूं वेठो थो पास ख़ातिरी करी ऐं उन जे तरफ़ खां वेठो थो ॻाल्हाई। उलमा खे इहा ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे, ॿियनि खे इहा ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे। तव्हां कई हे कादियानी पाकिस्तान जा जॾहिं मुनकिर आहिनि, असांजे हर शइ जा मुनकिर आहिनि, असांजे फ़ैसिले जा मुनकिर आहिनि, त पोइ असां हिन सां इहो नरम रवैयो छो इख़्तियार कयूं? इन्हनि जे लाइ छो लहजो पासो नरम इस्तेमालु? असल में इहे मुर्तद आहिनि, वाजिबुल क़त्ल आहिनि। 3 माण्हू वाजिबुल क़त्ल हूंदा आहिनि। 3 माण्हू। हिकु उहो माण्हू जंहिं पंहिंजो दीन छॾियो, मन बदल दीनहु फ़क़्तुलूहु। ॿियो उहो माण्हू जेको शादी शुदा थी करे ज़िना करे इन खे बि पत्थरनि सां रजम करे मारे छॾियो। टियों उहो माण्हू जंहिं बेगुनाह इंसान खे क़त्ल करे, खून करे मारे छॾे, इन कातिल, इन खूनीअ खे बि क़त्ल करे छॾे। इहे 3 माण्हू वाजिबुल क़त्ल आहिनि इस्लाम जे अंदरि। त हे कादियानी वाजिबुल क़त्ल आहिनि, इहे इस्लाम जा दुश्मन आहिनि, पाकिस्तान जे वजूद जा दुश्मन आहिनि। ऐं पाण ग़ुलाम अहमद कादियानी हिकिड़ो किरियल में किरियल क़िस्म जो माण्हू, बाज़ारी जीअं माण्हू थींदा आहिनि, बाज़ारी माण्हुनि खां बि किरियल हुयो, रनुनि खां मुठड़ियूं कराईंदो। ऐं सॼा लाहौर जे हिकिड़े हिंदुअ जे दुकान तां पंहिंजे लाइ शराब घुराए करे कादियान में उहो शराब पीअंदो हो। उन खां सवाइ ग़ुलाम अहमद कादियानी जेके पेशियूं ॾिनियूं, जेके ॻाल्हियूं कई, उहे सभु जो सभु कूड़ियूं निकितसि। हुन हिकिड़े भेरे ऐलान कयो, मोहम्मदी बेगम नाले सां हिकिड़ी छोकिरी तमामु सुहिणी ज़बरदस्त, उनजे इलाइक़े में ख़बर पइजी वियसि आ सुहिणी छोकिरी आहे। ऐं वठी करे ऐलान कई त मुंहिंजे सदाकत ऐं मुंहिंजे क़िस्म जो दारोमदार, मुंहिंजे सचे कूड़ जो दारोमदार मोहम्मदी बेगम सां शादी जे मथां रखियल अथव। अल्लाह ताला आसमान ते मुंहिंजे शादीअ जो ऐलान करे छॾियो आहे, मूंखे इल्हाम कयो अथसि त तुंहिंजी शादी मोहम्मदी बेगम सां थी। हाणे ॾिसजो, जेकॾहिं शादी मुंहिंजी मोहम्मदी बेगम सां थी त मां सचो आहियां, मां नबी आहियां। पर जेकॾहिं मोहम्मदी बेगम सां मुंहिंजी शादी न थी त मां कूड़ो आहियां, कूड़ो आहियां, कूड़ो आहियां। अल्लाह जी कुदरत ॾाढी कोशिश कई, मोहम्मदी बेगम जे भाइरनि खे पैसा बासी, मोहम्मदी बेगम जे भाउ पीउ खे, माउ खे, घर जे भातियुनि खे दड़का ॾिनई, पैसा बासी, लखे हीला कई, मगर सबूरनि हीलनि जे बावजूद अल्लाह ताला उन छोकिरीअ खे एॾो हौसलो ॾिनो जो उन चयो त इहो कादियानी मुर्तद आहे, जंहिं नुबुवत जी दावा कई आहे, मां मुस्लमान औरत आहियां, मां इन सां क़त्ल शादी न कंदमि। आख़िर नेट उहा शादी न थी जो न थी। उहे माण्हू जॾहिं पाकिस्तान थिया, पाकिस्तान जे थियण सां मोहम्मदी बेगम जा पीउ मां उतां लॾे अची करे फैसलाबाद में पहुता। मां हिकिड़े कंहिं ज़माने में उन वक़्त में फैसलाबाद में हुउसि मुनाज़िरे जी पढ़ण जे लाइ। असां उन मास्टर साहिब खे ॾिठो जंहिं मास्टर जी शादी न छोकिरी सां थी।
तो वह मोहम्मदी बेगम साहब की शादी न थी सकी। जॾहिं त गुलाम कादियानी पंहिंजे क़िस्म सिल्क जो दारो मदार इन शादी ते रखियो। उन खां सवाइ हिकिड़े भेरे थो चवे त मैं मक्का में मरूंगा या मदीना में, ऐं मुंहुं लाहौर जेको आहे लेटरिन न मके में, मुंहुं न वरी मदीने में। पाण चयो अथसि त मां मुंहिंजी जेका ज़िंदगी थींदी न उमिरि थींदी उहा 74 साल खां वठी 76 साल ताईं थींदी मुंहिंजी ज़िंदगी। हालांकि 74 साल बि न थियसि, 76 अञा मथिया 76 बि न थियसि। पाण लिखियो अथसि पंहिंजी किताबनि में त मां 1840 में ॼाओ हा। हाणे 1840 में ॼाओ, 40 खां वठी 100 ताईं हलिया वञो, 60 साल थिया। वरी 1908 में मरी वियो त माना 68 साल उनजी उमिरि आहे। जॾहिं त पेशीन गोई ॾिनी हुई त मां 74 साल खां वठी 76 साल ताईं मुंहिंजी ज़िंदगी थींदी। पोइ अचे सघंदा आहिनि कादियानी कोशिशि कई त हाणे साईं जी ॻाल्हि खे सचो कीअं करार ॾियूं। हो थो चए त मां 1840 में ॼाओ हा। हाणे कादियानी जेके बि अथव न उन्हनि समूरनि गुलाम कादियानी जे जॾहिं सॼा पैदाइश खे लिखनि था जंहिं बि किताब में, जंहिं बि पर्चे में त लिखनि था त भई गुलाम कादियानी 1835 में ॼाओ आहे। हालांकि 1835 में कोन ॼाओ आहे। 1835 चई करे पंहिंजे कूड़े कसाब दज्जाल नबी शैतान खे कूड़ो था कनि। हो थो चए त मां 1840 में ॼाओ आहे, हे था चवनि त 1835 में ॼाओ आहे। हाणे 35 में छो था चवनि त साईं जी ॻाल्हि पूरी थी पवे त मुंहिंजी ज़िंदगी 74 खां वठी 76 साल थी। जॾहिं त हो 74 में न थी, 75 में न थी, 76 में न थी, बल्कि 68 साल जी ज़िंदगी मसे थी। ऐं अल्लाह ताला उनखे जन्नत नसीब करे छॾियो। त मुंहिंजा अज़ीज़ साथियो, गुलाम मोहम्मद कादियानी को किरियल इंसान हो जंहिं अंग्रेज जे तारीफ़ में 50 अलमारियूं किताबनि जूं भरे छॾी। पाण चयो अथसि मैं 50 अलमारियां अंग्रेज की तारीफ़ में लिखा हूं। ऐं उन पाण चयो त मैं अंग्रेज का खुद साख्त पौधा हूं। मां उन्हनि जी चकी आहियां, उन्हनि पंहिंजे हथ जी चकी लॻाई आहे, मां उन्हनि जे हथ जी चकी आहियां ऐं मां उन्हनि जे तरफ़ खां कूड़ो कज़ाब दज्जाल क़िस्म जो हिकिड़ो नबी आहियां। पाण अल्लाह ताला उनजे ज़ुबान तां जीअं नबियनि जी इहानत कई अथसि, नबियनि जी गुस्ताखी कई अथसि, नबियनि जी गुस्ताखी अहिड़ी कई अथसि जो हद कमाल तमामु मथे, हता कि अल्लाह ताला जी गुस्ताखी कई अथसि। अल्लाह ताला जी गुस्ताखी एडी वडी जो चए थो त अल्लाह जे लोड़े मां पैदा थियो, अल्लाह ताला जे ज़कर मां पैदा थियो। एडी तरह सां अंबिया जे मुंहिंजी गुस्ताखी हिक हिक नबी जा नाला वठी करे उनजी गुस्ताखी कई अथसि। पोइ वरी अल्लाह ताला अहिड़े क़िस्म जा जुमला वरी ख़ुदि उन जे ज़ुबान तां पंहिंजे लाइ बि कढाया अथसि जो पाण खां पुछा कयो सही तव्हां पंहिंजी हक़ीक़त बयानु कयो, तव्हां आहियो केरु? चए थो त मां चए त मैं न आदमज़ाद हूं, न मां माण्हू जो फर्ज़ आहियां, मैं न आदमज़ाद हूं, मैं पोइ अॻिते वरी चयोसि त मां तव्हांजे ॿिन्ही पेरनि जे विच ते जेको तव्हांजो चॾो आहे उन चॾे जे विच ते जेका शइ आहे मां उहा ई शइ आहियां। मैं किरमी खाकी हूं, न आदमज़ाद हूं, मां मिट्टी जो कीअं माण्हू जो फर्ज़ बि न, मैं किरमी खाकी हूं न आदमज़ाद हूं आदम की बशर जाए नफ़रत, मां तव्हांजे नफ़रत जी जाइ आहियां, मां तव्हांजे उघड़ जी जाइ आहियां, मां मिट्टी जो कीअं आहियां, मां इंसान जो फर्ज़ बि न आहियां। अल्लाह ताला पंहिंजे लाइ वरी इहो ऐलान कराए छॾियो, छो त नबीअ जी हिन बेहरमती कई। अल्लाह ताला अहिड़े क़िस्म जा अखर वरी पंहिंजे लाइ ज़िल्लत आमेज़ लफ़्ज़ खे अल्लाह ताला चवराए छॾिया। त मुंहिंजा अज़ीज़ साथियो, कादियानी तव्हांजे दीन जा दुश्मन, तव्हांजे मुल्क जा दुश्मन, तव्हांजे पैगंबर जे ख़त्म नबूवत जा दुश्मन, तव्हांजे पाकिस्तान जे वजूद जा दुश्मन, पाकिस्तान में जेको इनक़िलाब आयो, मग़रिबी पाकिस्तान मशरिक़ी पाकिस्तान असां खां जुदा थियो, इन्हनि में ये कादियानी जेके वॾनि वॾनि पोस्टुनि ते न उन्हनि पोस्टुनि ते वेही करे ऐं सॼा मुल्क जे तमामु ख़िलाफ़ कमु कंदा आहिनि, अहिड़े क़िस्म जा कमु कंदा आहिनि। तव्हां त चइनी सूबनि जा माण्हू पाण में लड़ी पवनि, हिक ॿिए सां खे लड़ाइण जी कोशिशि कंदा आहिनि, हिक ॿिए जा हक़ हुकम जा खसींदा आहिनि। तव्हां त अहिड़ी तरह सां तंग थी करे हिन मुल्क जा माण्हू पाण में विढ़ी करे हिन पाकिस्तान खे डामाडोल करे छॾे, पाकिस्तान टुकर टुकर थी पवे। त जॾहिं मशरिक़ी पाकिस्तान सां गुज़ारे थियो त बाक़ाइदे कादियानी मिठाई विराई त बशीर जी जेका पेशीन हुई आहे गुलाम कादियानी जे पुट जी, उहा सही सची साबित थी पई त पाकिस्तान टुकर टुकर थींदो, छो त पाकिस्तान में कादियानी खे गैर मुस्लिम अक़लियत करार ॾिनो वियो आहे।
तो अल्लाह ताला तव्हां असांखे इहा हिम्मत ॾिनी आहे असां इंशाअल्लाह अज़ीज़ पंहिंजे ज़िंदगी जे आख़िरी लम्हे ताईं इहा ख़िदमत कंदासीं त हज़रत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जल ख़ातम नबीन आहिनि ऐं कादियानी वाजिब क़त्ल आहिनि कादियानी सां दोस्ताना ताल्लुकात कादियानी सां उथण वेहण कादियानी सां वापार वड़ो कादियानी सां संगती दोस्ती बिल्कुलु क़तअ ताल्लुकात हुजे कादियानी सां कंहिं बि क़िस्म जो हथ न मिलाईंदा कयो कादियानी सां कंहिं बि क़िस्म जी मोहबत न रखंदा कयो चांहि जो कोप न पियारियो कुते खे पियारियो पाणी जो ढुक पर कादियानी खे चांहि जो चुको न पियारींदा कयो मुंहिंजा अज़ीज़ साथियो ही ख़त्म नबूवत जो जी कॉन्फ्रेंस आहे अल्लाह ताला असांजे अचण खे असांजे बयान खे क़बूल फरमाए ऐं अल्लाह ताला हिन ख़त्म नबूवत जे कॉन्फ्रेंस खे अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं ते असांजे लाइ ज़रिए निजात बनाए ऐं अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं ते असांखे पैगंबर साईं जे शफ़ाअत जो हक़दार बनाए आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।